अजकल गायन भी कमाल मोराई साईं। हाणे हिकिड़ो पठान खान साहब बाजी वारो उनके चई मेरे को गाना सिखाओ। जी भाई ठीक है आपको गाना सिखाऊंगा, मेरे को गाना सिखाओ। आपको सिंधी आती है? मेरे को सिंधी अच्छे थो। अचे थी तो भले अचे, सिंध में रही तो सिंधी ॻाल्हाए, बाजो पंहिंजो वठ। ये बाजो घणे जो मिलंदो? जी नओं मिलंदो 50,000 40,000 30,000 में मूंखे 10,000 ई वठ, बाक़ी 20,000 तोखे पोइ वञा तो पेशावर, पोइ वापसि ईंदुसि, पोइ तोखां वठंदुसि, मूंखे सेखार। हाणे खान साहब पठान पासे खान साहब सेखारे थो सा रे ग म प द नी सा से सा ग म प द नी सा रे ग म प म द नी सा। पठान 6 महीननि खां पोइ आयो, मेरे को बाजा दियो, पैसा दियो, पासा हाणे ॿुधाए रियाज़ कर। हाणे पठान सारे ग म सा रे ग म प द नी सा री सा नी सा री सा नी सा नी सा नी सा लो से सा रे ग म प द नी सा नी सा नी सा या कुर्बान। उन खान साहब जी छा कयो थे? उते ईअं ॻाइनि था जी शागिर्द मुंहिंजो उते मूंखे उते चयो हीअं ॻाए मूंखे चयो तूं चरियो आहीं। त अॼुकल्ह जो ॻाइण बि कमाल, अलाह करे असांजा फनकार ख़ुशि हुजनि। हाणे हिकिड़ो लाइक इंटरव्यू मोराई साईं, हिकिड़ी जगह ते इंटरव्यू, हिकिड़ो लाइक उस्ताद जो लाइक शागिर्द नौकरी जी, हाँ नौकरी लाइ इंटरव्यू, वो अॻियां बीठो आहे, पंहिंजी डिग्री सही, कागज़ सही, पोयां जाली डिग्रियूं एतिरियूं, हिकिड़ी नौकरी ॿी नौकरी टी वरी लालच में सिफारती माण्हू, वो पोयां ॾके अलाए छा पुछंदा अंदरि, अलाए छा हुन चयो अदा जेकी मूंखां पुछंदा उहा आउं तोखे जे ॿुधाईंदुसि, भलो तुंहिंजो थिए। हाणे हुनखे त का उन का ग़रीबी सिफारत ई कान्हे, अलाह जो आसरो हिमत मर्दा मदद ख़ुदा मापी जी दुआ, डिग्री बि असली ही पोयां हेतिरियूं डिग्री पटे वालो अचो तव्हांखे साहब घुराइनि था, वियो अंदरि, वियो अदा 4-5 साहब हुनखां इंटरव्यू था वठनि, तव्हांजी तालीम जी साईं AA ठीकु। ॿिए साहब सवाल कयो पाकिस्तान कॾहिं वजूद में आयो? जी साईं जदोजहद घणनि ॾींहंनि खां ई, पर 1947 14 अगस्त पाकिस्तान वजूद में आयो। ऐं मौजूदा अमेरिका जो सदर केरु? रेगन, हेगन, बुश, ओबामा, अॼुकल्ह ट्रम्प। ठीकु है, दुनिया गोल है जी साइंसदान तजुर्बो करे रहिया आहिनि, जॾहिं ॿुधाईंदा तव्हांखे ॿुधाईंदासीं। जी ठीकु हलो ॿाहिरि निकितो, जी ॿुधा मूंखां ही सुवाल पुछाओ न, भाग्य अॻियां तुंहिंजी क़िस्मत है, सुवाल पका कर। अंदरि सुवाल तब्दील थी आहे, हर माण्हू का साॻा सुवाल न आहिनि पुछणु, नौकरी जो सुवाल है। पटे वालो अचो साहब सॼी में, हा वियो अंदरि, अदा वे, हा साईं वियां थो, अदा वे, हा साईं वियां थो। अरे बाबा हेतिरी एयर कंडीशन थधि तोखे पघर पिया अचनि ख़ुशीअ मां, वे वेठो, इंटरव्यू शुरू करियूं? जी साईं शुरू करियो। साहब जो तव्हांजो नालो? AA। तूं कॾहिं जाए? जदोजहद घणनि ॾींहंनि खां हुई, पर 1947 14 अगस्त। जी भला तुंहिंजो पीउ केरु? जी घणा आया विया? अले टर्मेंटर। जी भला तूं चरियो त न आई? जी साइंसदान तजुर्बो करण जॾहिं रिपोर्ट आई तव्हांखे ॿुधाईंदासीं। लंडन में आउं वियुसि साईं, त हिकिड़ो माण्हू साम्हूं चांहि पियो, पार्क में असां चांहि पीती पे, हुन में चांहि पीती, हुनखे मूं ॾिसी मूंखे अंदरि में अलाए छा चयो, मूं चयो यार तूं सिंधी आहीं? नो आई एम नो सिंधी, आई एम इंग्लिश, माई कंट्री इज लंडन बर्तानिया। मुझे नो यू आर सिंधी, नो आई एम नो सिंधी। मुझे न तू सिंधी आई? आई एम नो सिंधी। मुझे न तू सिंधी आई। भला कीअं सिंधी आहीं? मूं तो चांहि में बिस्कुट बोड़ियो खाई न, तू सिंधी आई? चांहि में सिंधी बोड़े खाईंदा आहिनि। त हुते वियासीं लंडन, कमाल। हुते लंडन अहिड़ो शहर, सफ़ाई कमाल, माण्हू पंहिंजे घर में सिगरेट नथो पी सघे, पंहिंजे होटल में पार्क में एॾी सफ़ाई।
हाणे उते जॾहिं असीं वियासीं कल्चर वारा असांखे वठी विया असांजो वज़ीर सरदार अली शाह साहब अल्लाह साईं हुनखे सदा ख़ुशि रखे तो मूंखे वठी विया नाश्तो करे ॿी होटल मेरी मानी ॿी होटल में खाईंदा उन होटल वारे मूंखे सुञातो हा कादर बख्श मिठू हमारे मुल्क के फनकार ये टीवी असांखे उते पहुंचायो अल्लाह साईं उनखे ख़ुशि रखे आप कितने आदमी कमरे हैं मुझे हम 3 आदमी इधर एक सालन मंगाओगे खर्चा बहुत आएगा इसलिए आप 1 सालन मंगाओ खाना हम देंगे आपको रोटी हम देंगे आपके पैसे बचत हेडी पाटोड़ी भरे ॾींदा पोइ 3 ॼणा से खाईंदा 4 ॾींहं रहंदी 8-8 पाउंड असांजो ॾिसो त उनखे मूं चयो यार मूंखे हू ॾेखार मुजुस्मा अमिताभ बच्चन शाहरुख खान सलमान खान जेका मेण सां ठाहींदा आहिनि असां वटि कोयले सां कोन ठाहींदा असां वटि रुॻो वर्सियूं मल्हाईंदा आहियूं चई उहो इलाही परे आहे तो टाइम खणो मुंहिंजो 2 कलाक हाँ मोटरसाइकिल जो डबल सवारी अलाउ ना है तो मुख्य चई यार सवारी ये मोटरसाइकिल मुझे चढ़ मेरे को लेके चलो अपना कल्चर उते भी अजरक मुखे बैठो हम खुद जवाब देंगे वो रोड मोटरसाइकिल कमाल बैठे जाऊं नको किक नको छा सलब स्टार्ट उठो मिथुर भाई मुँह अखियूं पूरे मुझे मरी विया उतरो हाँ जी अमी वेठा आहियो उते मूंखे पार्क में वठी वियो फनकार गाए पई सीधी कदावर इन बाद लेडीज़ फनकार आऊं ॾिसां पियो माण्हू जीअं अमी वेठा हुते असां वटि पैसा ईअं उछलाईंदा हो रखंदा हुते टोपीअ में इनाम ॾींदा हू फनकार गाए पियो लेडीज़ फनकार आहे हुन सां साथी ॾे हाँ गाए त मूंखे सम्झ में जेको मूंखे वठियो मुंहिंजो भला हिन छा वॾो मरी वियो त चए छा पियो लेडीज़ फनकार अंग्रेज आणे छॾियो माई फिरक में विठी गाए जा सीओ तो पतो हू कमाल फनकार अख ॾिसण मूंखे आयो मोट यू आर आर्टिस्ट मुझे नो आई एम सिंगिंग यू कि तू हियां ही करे थोड़ का शय मूंखे माइक ॾिनई टोपी उते ही पैसा पंहिंजा खणी हाणे आऊं छा करियां त हू जेको दोस्त वठी ये ही गाओ मुझे ये हिन जी नकल ये बाबा घोड़े वो साधन नाम करे एकदम टोन बदली कर टोपी में 84 पाउंड पिया तो उन फनकार पैसा खणी मूंखे ॾिनई ॿिया पैसा मिलिया वो मूंखे ॾिनई विग मूंखे ॾिनई